हेडलाइन्स वॾी अहम ख़बर आहे। भिटशा खां गैस सिलेंडर जे दुकान में धमाको थियो आहे। 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। गैस सिलेंडर धमाके जे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थिया, अस्पताल मुंतक़िल कया विया। ज़ख़्मी में नादे अली घल्लू, आबिद घल्लू, दिलबर लाखो, पप्पन ऐं ॿिया शामिल आहिनि। 3 ॼणनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे, जिन खे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां सां शेयर कंदासीं। भिटशा मां गैस सिलेंडर जे दुकान में धमाको थियो, 5 ॼणा सड़ी ज़ख़्मी थिया आहिनि। अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। गैस सिलेंडर जे धमाके में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। गैस सिलेंडर धमाके जे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। ज़ख़्मियुनि में नाद अली, आबिद, दिलबर लाखो, पप्पन ऐं ॿिया शामिल आहिनि। 3 ॼणनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे, जंहिंखे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां सां भिटशा का ख़बर शामिल कंदासीं। गैस सिलेंडर जे दुकान में धमाके में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। गैस सिलेंडर धमाके जे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। ज़ख़्मियुनि में नादे अली घल्लू, आबिद घल्लू, दिलबर लाखो, पप्पन ऐं ॿिया शामिल आहिनि। 3 ॼणनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे, जिन खे हैदराबाद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। भिटशा मां ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां सां शेयर कंदासीं। गैस सिलेंडर जे दुकान अंदरि धमाको थियो, 5 ॼणा ज़ख़्मी थिया। गैस सिलेंडर धमाके जे नतीजे में 5 ॼणा सड़ी ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।